हिते अफ़सोसनाक ख़बर वाक़ ॾिनासीं नसीराबाद खां। नसीराबाद भरिसां ॻोठ नंगर झतियाल में 28 वरहनि जी औरत क़तल थी वई आहे। जवाबदार ज़ीशान झतियाल पंहिंजी भाॼाई खे क़तल करे छॾियो। नसीराबाद भरिसां ॻोठ नंगर झतियाल में 28 वरहनि जी औरत क़तल थी वई आहे। जवाबदार ज़ीशान झतियाल पंहिंजी भाॼाई खे क़तल करे छॾियो। जंहिं त पुलिस वाक़े वारे हंधि पहुची औरत जो लाश तहवील में वठी ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतक़िल कयो आहे। नाज़रीन, नवाज़ सां ही अफ़सोसनाक ख़बर शेयर कयूं पिया नसीराबाद खां। नसीराबाद भरिसां ॻोठ ॿुधाए पियो वञे झतियाल, जिते ही अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। 28 वरहनि जी औरत क़तल थी वई आहे। नसीराबाद भरिसां ॻोठ नंगर झतियाल में 28 वरहनि जी औरत क़तल थी वई आहे। जवाबदार ज़ीशान झतियाल पंहिंजी भाॼाई खे क़तल करे छॾियो। इन हवाले सां वधीक अपडेट्स मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अल्लाह बख्श कुरैशी सां। जी अल्लाह बख्श, अपडेट कजो, ही औरत क़तल थी वई आहे इन हवाले सां। हाँ जी, बिल्कुल ॾाढो अफ़सोसनाक वाक़ियो थियो आहे। नसीराबाद सां ॻोठ आहे नंगर झतियाल, जिते 28 सालनि जी ॻोरहारी नारी हुई, जंहिंजे पेट में 9 सालनि जो ॿारड़ो हुयो, पेट सां हुई। उनखे उनजे ॾेर ज़ीशान झतियाल उन रिपीटर फायर करे क़तल कयो आहे ऐं हू मौक़े ते फौत थी वई रिपीटर फायर थियण करे, ऐं कातिल उतां जाइ वारदात तां फरार थी वियो आहे। वाक़िए जो ॿाहिरि कारण जेको ॻोठाणनि ॿुधायो आहे त उन लाइ चयो थो वञे त मक़तूला जो मुड़ुसु साजिद झतियाल, जेको कराचीअ में मज़दूरी वग़ैरह कंदो आहे, उन काल्ह पैसा मोकिलिया हुया घर लाइ, ऐं जेका ख़बर हिन जे ॾेर खे पई ऐं उन हिन खां पैसा घुरिया, जेके न ॾियण जे इनकार ते पैसा उन न ॾिना आहिनि, त उन जे इनकार करण ते हुन रिपीटर फायर करे पंहिंजी नौजवान ॻोरहारी भाॼाईअ खे क़तल करे छॾियो। रिपीटर जा फायर करे उन खां पोइ हू फरार थी वियो आहे। पुलिस वाक़े वारे हंध ते पहुची लाश तहवील में वठी रूरल सेंटर नसीराबाद पहुचायो, जिते पोस्टमार्टम बाद ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वियो आहे ऐं पुलिस जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते छापनि हणण जो सिलसिलो शुरू करे छॾियो आहे। ही नसीराबाद में हिकिड़ो उनजे भर पासे में इंतिहाई ॾुखाईंदड़ वाक़ियो थियो आहे त हिकु नौजवान औरत आहे ऐं उनखे 9 महीननि जो पेट में ॿारड़ो हुयो, 9 महीननि जो पेट में ॿारड़ो हुयो ऐं उनखे क़तल कयो वियो आहे ऐं हिकिड़ो न बल्कि जन 2 क़तल थिया आहिनि। जी ठीकु आहे, अल्लाह बख्श, अपडेट करण लाइ वरी महिरबानी अव्हां जी।